अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ तव्हांजो मेज़बान एडी कुंबर। असीं मौजूद आहियूं हींअर पेरूमल ॻोठ मिस्त्री लिस्काणी में हाजी मोहम्मद सलेमान ख़ासकेली जो ही क़दीमी बाग़ आहे। 10-12 एकड़नि ते मुश्तमिल ही बाग़ आहे। इन में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं अंबनि जूं जिन्सूं आहिनि ऐं ही क़दीमी वण आहे जंहिंजो मुंहिंजे पोयां जेको तव्हां ॾिसो पिया 150 साल पुराणो वण आहे। इन में हिकिड़े ई वण में ॿ टे जिन्सूं थियनि थियूं ऐं 12 महीना ही अंबड़ी झलींदो आहे। उन खां सवाइ हिन में फार्मो, चकूं, लीमो ऐं ॿियो बि फ्रूट खोड़ सारो थिए थो। उन हवाले सां असीं हिते जे मुंतज़िमिन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं असांजे चैनल जेको यूट्यूब एडी कुंबर आहे उनखे सब्सक्राइब करणु न विसारींदा। अस्सलाम वालेकुम दोस्तों, असीं मौजूद आहियूं मिस्री लिस्काणी में मोहम्मद सलेमान ख़ासकेली जे बाग़ में। अंबनि जी सीज़न जा जेके मेवा आहिनि उहे तयारु थी विया आहिनि। कुझु ॾींहंनि में अंब मार्केट में ईंदा, गार्डन जी ज़ीनत बणिबा ऐं ही कुदरती मेवात आहे जेका सिंध में तमामु घणी थिए थी। ऐं ही असां सां मुंतज़िमिन मौजूदु आहे तालिब कीड़ियो, इन सां असीं ॻाल्हि ॿोल कंदा। तालिबी केतिरनि एकड़नि ते बाग़ आहे, केतिरनि एकड़नि ते हो, हाणे केतिरनि एकड़नि ते वञी बचियो आहे। इन जो कारण कहिड़ो आहे जो बाग़ ख़तमु थींदो थो वञे? उन खां सवाइ हिन में कहिड़ियूं जिन्सूं थियंदियूं अंबनि जूं? ही से तक़रीबन 40 खां 45 एकड़नि ते पहिरियां बाग़ हुयो जेको ॿोॾियुनि ऐं बरसातुनि जे 2-3 सालनि जे अंदरि वधीक पवण जे करे जेको आहे काफ़ी हद ताईं इहे जेको वण ख़तमु थी विया आहिनि। बाक़ी 10-12 एकड़ या 15 एकड़ ताईं लॻभॻि मौजूदु आहे। हिन में जिन्सूं सुठियूं लॻंदियूं आहिनि। तक़रीबन 4 खां 5 जिन्सूं हिन में आहिनि। हिन में कुझु अहिड़ा बि वण आहिनि जंहिंजा हिकिड़े ई वण में 2-2 जिन्सूं आहिनि ऐं क़दीमी बाग़ आहे। कीअं था ॾिसो भला बाग़नि अंबनि जी ख़िदमत कंदे केतिरो तव्हांखे सुकून मिलियो थो? वणनि टिणनि जी छान में वेठा आहियो, गर्मियुनि जी सीज़न हूंदी आहे, कहिड़ी मोहबत आहे तव्हांजी वणनि सां? वणनि सां असांजी मोहबत एतिरी आहे जीअं माइट पंहिंजे औलाद सां मोहबत करे थो, एतिरी मोहबत असांजी हिननि सां आहे। तॾहिं हिननि सां के जेको आहे तक़रीबन असां 20-25 सालनि खां संभालींदा अचूं पिया ऐं पंहिंजी मस्ती में हिननि खे रखी वेठा आहियूं। हिन बाग़ में भला कहिड़नि कहिड़नि क़िस्मनि जा पखी बि त ईंदा हूंदा? पखी कहिड़नि कहिड़नि क़िस्मनि जा तव्हां ॾिठा हूंदा? नवां के पखी? नवां पखी हिते कोन था अचनि हींअर। अच्छा, पहिरियां तोतो ईंदो हुयो, हाणे तोतो बि अचणु छॾे ॾिनो आहे। बाक़ी नंढा नंढा पखी जीअं हेड़ो थियो ऐं कांग आहे, बाज़ आहे, इहे अचनि था। अंबनि खे भला कहिड़ो शइ नुक़सानु ॾिए थी? अंबनि में जेको मर्ज़ लॻंदो आहे, तक़रीबन जेको कैंसर जो मर्ज़ असीं त कैंसर चवंदा आहियूं, उहो लॻंदो आहे, उहो हद खां घणो नुक़सानु पहुचाईंदो आहे। मेवा असां हिन में अंब आहिनि, लीमा आहिनि, फारवा आहिनि, चकूं आहिनि, ॿियो भाॼियूं थींदियूं आहिनि बक़रार। बाग़ जी सूंहं वधीक बहितरीनु।